खैबर नाथन शाह रिपोर्ट जानी नईम शेख। खैबर नाथन शाह में वधंदड़ महांगाई गरीब अवाम जे चेल चिबी करे छॾी आहे। सब्ज़ी ऐं फ्रूट फ़रोश अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा। अवाम जी शिकायतुनि ते के चेयरमैन कमेटी एजाज़ सुमरो नोटिस वरितो। चेयरमैन मार्केट कमेटी एजाज़ सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सब्ज़ी मंडी ऐं फ्रूट फ़रोश वापारी पंहिंजी मनमानी करे अवाम खे रिलीफ ॾियण बजाए हथरादो अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि, जॾहिं त रेट लिस्ट में मुक़ररु थियल अघनि खां वधीक अघु वरिता था वञनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुन जो वधीक चवणु हुयो त अस्सलाम वालेकुम, मां एजाज़ अली सुमरो चेयरमैन मार्केट कमेटी खैरपुर संचार। कुछ ॾींहंनि खां हिते आम शहरनि खां इहा शिकायत मिली आहे त दादू ऐं मेहड़ में खां हिते वधीक रेट वरिता वञनि था। मां उन्हनि खे ॿ तजवीज़ ॾींदुसि त जेॾी महिल बि तव्हां उन्हनि खां ख़रीदारी करणु वञो खाधे पीते जी शयुनि जूं त उन्हनि खां रेट लिस्ट पुछो। जेकॾहिं उहे रेट लिस्ट ते सही अघु वठनि था त ठीकु आहे, जेकॾहिं हू नथा वठनि या हुननि वटि रेट लिस्ट मौजूदु न आहे त उहे असांखे हिकु वीडियो ठाहिनि उनजी ऐं उन जे ख़िलाफ़ हिकिड़ी दरख़्वास्त ठाहे असांखे मोकिलनि। असां उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदासीं। ॿियो ऐं सब्ज़ी फ्रूट ऐं वापारियुनि खे इहा ॻाल्हि चवणु चाहियां थो त जेके मुक़ररु रेट आहिनि उन्हनि ते पाबंद रहो। जेकॾहिं तव्हां न रहंदो त तव्हां होलसेलर जेके बि आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ असां कानूनी कार्रवाई कंदासीं।